सत्संग करण एक तपस्या है। संत मुरारी बापू पंहिंजे सत्संग में चवनि था कि हिन कलयुग में असां जंगलन में वञी तपस्या न करे सघंदासीं। इते ही सत्संग में जेका घड़ी थोड़ो तकलीफ़ सही भी वेठा से उहा ही तपस्या है। उन्हीं जो तपस्या जेतिरो असांखे फल मिलंदो है न। छोकि हिन जमाने में हाणे इंसान जे शरीर में अहिड़ी ताक़त न आहे कि योग करे सघे या वञी करे जंगलन में हठ योग करे तपस्या करे। न, घर गृहस्थी में रही करे ही ऐं सत्संग में जेका घड़ी वेठो अगर थोड़ी घणी सुविधा सुख घट भी आ तभी शांत चित वे सत्संग बुद्धि समझ तपस्या करें। तपस्या जो फल असांखे सत्संग में मिले। सेवक सेवा समझी भाई मुझे केड़ी करनी है कीअं करनी है। हुक्म बूझ साहिब जे हुक्म के समझे तो सही मुझे सतगुरु केड़ी आज्ञा कई केड़ी मां सेवा क्या। बियो तो सब गालियों को पहिरियों समझे भाई मुझे केड़ी आज्ञा कई तो हुन केड़ी सेवा करनी है उहा सेवा करे। दसम पातशाह गुरु गोबिंद सिंह महाराजन के जमाने में एक सेवक हुयो सोभराज। हर सेवक जी दिल हुंदी आ कामना हुंदी आ कि मां सुठी में सुठी शय पंहिंजी सतगुरु खे खारायां, सुठे में सुठो वस्त्र पंहिंजे सतगुरु खे भेंट ॾियां त उहे पाइनि। मां सुठी में सुठी शय पंहिंजी सतगुरु खे ॾियां। सुठे में सुठो कोई फल आयो आहे तो फल मां पंहिंजे सतगुरु खे मुर्शिद खे खारायां। हर सेवक जी आ भावना हुंदी आहे ऐं वो काई भी सुठी ॻाल्हि ॾिसंदो आहे अखियुनि सां तो सोचींदो आहे जेकर मुंहिंजा सतगुरु भी इहा शइ ॾिसनि उन्हनि खे भी ॾेखारियां। त सोभराज गुरु गोबिंद सिंह साहिब जन जो सेवक बाजार में अचे पे सतगुरन ॾेई दर्शन करण तो विच बाजार में भीड़ लगी पई हुई ॾाढी। तो स्वाभाविक का भीड़ होंदी तो असां ॾिसंदा आहियूं भई छाजे लाइ भीड़ आहे छो कौतुक वश उन्हें अॻिते वधी करे ॾिठो तो ॾिठई त हिकु भालू नचे पियो। उनखे भीड़ ॾिसे पई सभु ऐं नचाइण वारो उनखे तरह तरह सां डमरू वॼाए ऐं नचाए पियो। तो भालू एॾो सुंदर पियो नचे एॾी बढ़िया डांस पियो करे एॾो सुठो नृत्य पियो करे केमल कीअं तरह तरह जा नृत्य करे ऐं माण्हू ताड़ियूं पिया वॼाइनि ख़ुशि पिया थियनि ॾाढो। उनखे पैसा फिटी करे ॾियनि पिया। केमल ताईं भालू गोल घुमी घुमी उन्हनि खां पैसा हथ में वठे भी पियो। सोभराज खे ॾाढो आनंद अची वियो। चङी देर बीठो अचानक मन में ख्याल आयुसि कि भालू एॾो सुठो नृत्य तो करे इन्हीं के मां वठी हलां पंहिंजे सतगुरु खे ॾेखारियां। पंहिंजे गुरु साहिब गुरु गोबिंद सिंह साहिब जन खे ॾेखारियां जेकर उहे ॾिसंदा त ॾाढो ख़ुशि थींदा। इहो सोचे करे सोभराज उन मदारीअ सां ॻाल्हायो नचाइण वारे सां प्यारा तू एॾी देर हिनखे ते नचायो अथई तोखे माण्हुनि पैसा भी ॾिना घणा पैसा मिलिया हूंदा हल तोखे जाॾे मां तो वठी हलां उते तोखे कंहिं ॻाल्हि जी कमी न रहंदी। साहिब कहिड़ी बख़्शिश ॾींदा जो तूं ख़ुशि थी वेंदे। हल मूंसां गॾु काॾे हलां चई मुंहिंजे सतगुरु ॾे हल गुरु गोबिंद सिंह साहिब। मदारी चयो हा हल मुंहिंजो तो कम ई इहो आहे हलो। सोभराज वठी आयो। अज सब संगत हैरान थियण लगा कि ये भाई एडी सतगुरन जे अॻियों हजारे भीड़ बीठी आ ये भालूअ खे कीअं वठी आयो आहे रिछ खे वठी आयो आहे सतगुरन जी हजूर में दरबार में। सोभराज अॻियों आयो गुरु गोबिंद सिंह साहिब जन के प्रणाम कई हथ जोड़े नमस्कार कई मत टेकी वेनती कई कि सच्चे पातशाह तव्हांजे संगत जे मनोरंजन लाइ ख़ुशीअ लाइ
मां हिन खे वठी आयो आहियां, तव्हां आज्ञा ॾियो त हे भालू रिछ तव्हांजे अॻियां नृत्य करे संगत बि ॾिसी ख़ुशि थींदी। साहिब तव्हांजे दिलि खे बि ॾाढो आनंद ईंदो, मञो मुंहिंजी वेनती। गुरु साहिब मुस्कुराइनि पिया, चयो हा हा कयो, शुरू कयो। उते सॼी संगत वेठी ॾिसण लॻा। गुरु गोबिंद सिंह साहिब तख्त ते वेठा, हज़ारे सेना सिपाही भी बीठी हुई, सब ॾिसण लॻा। भालूअ जो नृत्य शुरू कयो, एड़ो एड़ो नृत्य कई, सब ताड़ियूं वॼाइण लॻा, ख़ुशि थियण लॻा, सब भेटाऊं ॾियण लॻा। केतिरनि संगत भेटा ॾिनी, सतगुरनि भी उनखे नचाइण वारे खे केतिरी भेटा ॾिनी ऐं सब ख़ुशि थियण लॻा। काफ़ी देर ताईं नृत्य हलियो। जॾहिं सॼो उहो नृत्य समाप्त थियो, सेवक जी भी दिल ख़ुशि थी वई, सतगुरु ख़ुशि थिया आहिनि, एॾी संगत ख़ुशि थी आहे। सोभराज आयो, सतगुरु तव्हांखे ॾाढो आनंद आयो न? हा हा आनंद आयो, ठीकु आहे। साहिब बाज़ार में नचाए पियो। मां चयोमांसि सतगुरनि ॾे हल, तोखे भी मौज थी पवंदे। हिते बाज़ार में तोखे छा मिलियो हूंदो, मुंहिंजे गुरुअ जे दरबार में हल। त हे मुंहिंजो चवणु मञी करे पंहिंजे भालूअ खे वठी आयो। साहिब चवनि था न न, तूं जा इहो न वठी आयो आहे, हिनखे असां ई घुरायो आहे हिते। चई तव्हां कीअं घुरायो आहे? मां बाज़ार में ॾिठुमि, हिन जो नृत्य मूंखे ॾाढो वणियो, हिन जो नाच वणियो, तॾहिं मां वठी आयो मां। साहिब तव्हांखे ॿिए कंहिं ॿुधायो छा? चई न न, ॿियो केरु ॿुधाईंदो? सतगुरु मां ई त हिनखे वठी आयुमि। चई न, असां घुरायो आहे हिनखे। चई तव्हां कीअं घुरायो? चई तूं हिन भालूअ खे ॾिसे थो ध्यान सां? असां जिंदगीअ में कंहिंसां बि मिलूं था, कोई वणे थो, कोई सुठो थो लॻे, कोई प्यारो थो लॻे, कंहिंसां मिलूं था, कंहिंसां दोस्ती था रखूं, कंहिंसां ॻाल्हायूं था, कंहिंसां असांजी दिलि जुड़े थी। ज़रूरु असांजा उहे पिछले जन्मनि जा उन सां नाता आहिनि। न त कोई गॾु घर में रहे तो उन सां दिलि नथी जुड़े, उन सां प्यार नथो थिए, उन सां सिक मोहबत नथी रहे, ॻाल्हाइण बि सुठो नथो लॻे। ऐं कोई गॾु नथो रहे, दूर थो रहे, त उन जे लाइ असां सिकूं था। इहे सभु पिछले जन्मनि जा नाता आहिनि। तूं जो हिनखे ॾिसी ख़ुशि थियो आहे, तूं जो हिनखे ॾिसी करे हिते वठी आयो आहे, तूं गदगद तो थे। ख़बर त इहो भालू आहे केरु? ख़बर त इहो रिछ केरु आहे जेको नचे थो? चई साईं केरु आहे? चई इहो तुंहिंजो पिता आहे। अरे अरे सतगुरु मुंहिंजो पिता त तव्हांजो सेवक हुयो, उन जे करे त मां बि तव्हांजो सेवक थियो आहियां। छा थींदो आहे कि माउ पीउ जंहिंखे मञींदा आहिनि, पंहिंजे ॿार खे बि चवंदा आहिनि तूं बि उहे संस्कार विझंदा आहिनि, भई तूं बि असां सां गॾु सत्संग में हल, तूं बि सिमरन कर, तूं बि सेवा कर। जंहिं सत्संग में असां वञूं था उन सत्संग में तूं बि हल। त इन करे पंहिंजे पीउ जी बाह सां मां हिते पहुतो आहियां। मुंहिंजो पिता बाह पकड़े तव्हांजी सेवा में वठी ईंदो हुयो, पाण बि सेवा कंदो, तॾहिं त मां बि तव्हांजो सेवक थियो आहियां। ओ मुंहिंजा सतगुरु, तव्हांजी सेवा करे करे अगरि भालूअ जो जनम मुंहिंजे पीउ खे मिलियो आहे, त मूंखे कंहिंजो जनम मिलंदो? हा, मां बि कोई बंदर ठहंदुमि, या ॿी जेका एॾी संगत तव्हांजी सेवा थी करे, उहे के घोड़ा, के हाथी, के गॾह ठहंदा, ॿियो छा ठहंदा? एॾी सेवा मुंहिंजे पिता तव्हांजी कई आहे। साहिब चवनि था उहो तूं पंहिंजे पिता खां ई पुछजांइ। सॾु कयोसि भालूअ खे हेॾी वठी आ। गुरु गोबिंद सिंह साहिब उन जे मथे ते हथ रखियो, उन खे उन शरीर मां मुक्ति मिली, उन जी आत्मा ॿाहिरि निकिती। वैसे त आत्मा नज़र न ईंदी आहे कंहिंखे, पर सतगुरनि जी कृपा सां उहा आत्मा उन खे, उन जे पुट खे, साम्हूं वेठल संगत खे, सभिनि खे नज़र आई। उन हथ जोड़ी ॿुधायो कि हा मां गुरु साहिबनि जो सेवक आहियां, मूंखे सतगुरनि सेवा ॾिनी हुई। चयूं भंडारे में जेको बि अचे उन खे हथ जोड़े प्रेम सां भोजन खाराइजांइ। मूंखे भंडारो संभालण जी सेवा मिलियल हुई।
पोइ रोज हजारे संगत ईंदी हुई, हजारे संगत अची भोजन भंडारो कंदी। भोजन करे भंडारो करे त्रिपथी सत्संग बुधी सभई वेंदा हुया। एक ॾींहुं भोजन भंडारो हली रहियो हुयो, ॾाढो कमु हुयो, ॾाढो कमु हुयो, मां थकी बि पियो हुउमि सेवा करे। सतगुरनि जो हिकु बुजुर्ग सेवक काथां महिनत मजदूरी करे आयो हुयो, अची करे भंडारे में वेठो। भंडारो मां पियो हलायां, मूंखे चई प्यारा मूंखे ॾाढी बुख लॻी आहे, मूंखे जल्दी ॾे त मां भोजन खावां ऐं मूंखे वरी पंहिंजे कम सां वञिणो आहे। त मां चयोमांसि 2 मिंट वे भोजन बस मां खणी थो अचां, तयार आहे, 2 मिंट वे आराम सां वे। अञा मां जेसि ताईं खणी अचां त उन हिकु दफ़ो विच में अञा सॾु कयो। अञा जेसि ताईं भोजन सभु तयारी करायां खणी अचां, वरी उन चयो भाई मूंखे जेको अथई जल्दी ॾे, थोरो सो ई ॾे, मां खावां वञा, मूंखे कमु आहे ॾाढो। त मां चयोमांसि तूं हर हर छो थो परेशान करे, थोरी देरि चुप करे वे, मां सभु तोखे ॾियां थो हाणे भोजन, सभु खणी अचां। चईं मूंखे सभु न खपे, मूंखे थोरो सो ई प्रसाद ॾे, मूंखे बुख ॾाढी लॻी आहे। कोई माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि बुख सहन न करे सघंदा आहिनि, मूंखां बुख सहन नथी थिए, जल्दी ॾे। हाणे उन जो 2-3 दफ़ा ईअं चयो। सतगुरनि जो वचन हुयो कि संगत में मां विराजमान आहियां, संगत मुंहिंजो रूप आहे। सभई सेवक साध संगत जेके अचनि था उहे सतगुरु जो रूप आहिनि, साईं जो रूप आहिनि, भगवान जो रूप आहिनि। उन जो सत्कार करे उन्हनि खे सेवा कर, उन्हनि जो हमेशा आदर कर, उन्हनि सां मिठो ॻाल्हाए, हथ जोड़ी ॻाल्हाए। त मां उन सेवक खे चयोमि तूं यार कहिड़ो माण्हू आहे, इंसान आहे कि बालू आहे कि रिछ आहे? पियो तो हर हर चई मूंखे ॾे मूंखे ॾे। चुप करे चयोमांइ वे 5 मिंट ॾियां थो न, तोखे चुप ई नथी अचे, कहिड़ो माण्हू आहे? उनखे ॾाढो दुख थियो, ॾाढो दुख थियो। उहो तो बिना खाए उथियो। चेस बालू त तूं आहे, रिछ त तूं आहे, इहो अकुल सिखियो आहे? सतगुरु तोखे इहा आज्ञा ॾिनी आहे? ऐं अहिड़ो कौड़ो ॻाल्हाए माण्हुनि सां? तूं गुरूअ जो सेवक थियो आहे, तोखे तमीज़ कोन्हे, तोखे अकुल कोन्हे? हमेशा मिठो ॻाल्हाइणु खपे, साध संगत सां हमेशा हथ जोड़ी ॻाल्हाइणु खपे। भालू त तूं आहे, रिछ त तूं आहे। बस पोइ त मां उनखे ॾाढा सॾ कया। पोइ वरी भाई अच बि, मां तोखे खारायां थो, बि भले हथ में ई वठी वञ। नाराज़ न थी, पर हली वियो ॿाहिरि, खाधई कोन रोटी, भंडारो खाधई, नाराज़ थी वियो। ऐं उनजी दिलि मां अलाए छा निकितो, मुंहिंजी सेवा जेका कयल सॼी अजाई थी वई। मूंखे बालूअ जो जनम मिलियो, सालनि जा साल हाणे नचियो आहियां, नची नची अॼु अलाए कीअं हिन जी नज़र मूं ते पई, सोभराज जी, वठी आयो तव्हांजे दरबार में, त मुंहिंजी मुक्ति थी आहे। सतगुरु गुरु गोबिंद सिंह महाराज समझाइनि था कि सेवा कर, पर इहो समझ कि कहिड़ो हुकुम आहे, कहिड़ी सेवा करणी आहे। ऐं सेवा कर त वरी उन सेवा जो दिल में कॾहिं अहंकार न कर कि मां सेवा कई। बस सेवा करण तुंहिंजो धर्म आहे, बाक़ी उन कराई तॾहिं तूं कई आहे, न त तो में कहिड़ी ताक़त है कि तूं सेवा करे सघे। करण कराइण हार उहो प्रभु आहे। उन कंहिं बि सुठो कमु तोखां करायो त उन जो तूं अहंकार न कर। त उन खां त पोइ उहो आम माण्हू सुठो जेको इंसानियत सां जीवन तो गुजारे, जेको मेहनत मजूरी करे पंहिंजा फर्ज पूरा तो करे। नाम जपाए त संता, सिमरन कराए संगत खे त संता।
एक संत जी मृत्यु थी, और मृत्यु तो अनिवार्य, केर भी हुजे, संत हुजे, साधु हुजे, व्यापारी हुजे, चोर हुजे, डाकू हुजे, मृत्यु अनिवार्य। संत जी मृत्यु थी। कॾहिं कॾहिं थींदो आहे इत्तेफ़ाक की उन हिक ई ॾींहं में कोई ॿ ॼणनि जी मृत्यु थी वेंदी आहे। हिक ई शहर जा 2 ॼणनि जी मृत्यु थी वई। हिकु संत हुयो, हिकु ॿियो केरु हो, कोई ड्राइवर हुयो। ॿई पहुता भगवान वटि मथे गॾु। त सभिनी जो हिसाब थींदो आहे, सभिनी जो हिसाब थींदो आहे, सभिनी जा लेखा हूंदा आहिनि। हिसाब ॾिठो वियो, संत खे बीहारियो, चयूं बि भाई तुंहिंजो बि हिसाब ॾिसूं था, हिन जो बि था हिसाब ॾिसूं। ड्राइवर खे पहिरियों मोकिलियो वैकुंठ में, चयो हिन जा वधीक पुण्य, हे वधीक भागन वारो, हिन वधीक नाम जपायो माण्हुनि खे। संत नाराज थी चई ही कीअं, त बेदा मुंहिंजे ई शहर जो आहे, सुञाणास तो चङी तरह। इन कहिड़ो नाम जपायो, ये तो रोज रात जो ईंदो टुन थी करे। चयो न जंहिंमहिल ही बस हलाईंदो न, फास्ट हलाईंदो, ऐं जीअं ई टर्न कंदो सभु चवंदा अल्लाह अल्लाह अल्लाह। जा कंहिं महिल फास्ट हलाए अचानक ब्रेक ॾींदो त चवंदा वाहेगुरु वाहेगुरु। असांजी दादी हूंदी खुशा देवी, उहा असांखे जाॾे काॾे कीर्तन ते वठी हलंदी, जाॾे बि उन जी संगत उनखे चवंदी त दादी असांखे, मूंखे कुंदन खे कीर्तन में वठी हलंदी। हिकु दफ़ो असांखे धमतरी वठी हली, हितां खां बिलासपुर खां धमतरीअ तक। जेतिरा दफ़ा ड्राइवर ब्रेक ॾिनी, दादी हर हर चई पई वाहेगुरु 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 वाहेगुरु। त उहो कुझु फल त उन ड्राइवर खे बि मिलंदो न, ब्रेक त उहो पियो हणे न। त ब्रेक हणे त माण्हू वाहेगुरु था चओ, टर्न तो करे त अल्लाह अल्लाह था कनि, वरी काथे स्पीड वधाए तो त हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण। त संत तोखां वधीक नाम त हिन ड्राइवर जपायो। त संत जो कम आहे प्रभु जो नाम जपाइण। संतन पाण बि जपियो, चवायूं बि सॼी संगत खे। साईं कंवर राम साहिब छा चयो, राम सुमरे प्रभात मेरे मन, 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 राम सिमरे प्रभात मेरे मन, राम सुमरे राजा राम सुमरे, राम सिमरे राजा राम सिमरे, उठिए प्राणी जपी जी गोविंद के, ये प्राणी जपे गोविंद के, अमृत वाणी वाक मेरे मन, अमृत वाणी वाक मेरे मन, राम सिमरे प्रभात मेरे मन, राम सिमरे प्रभात मेरे मन, वणजारो थी जग में आए, वणजारो थी जग में आए, समझी निभाए जाए साथ मेरे मन, समझी निभाए जा साथ मेरे मन, मेरे मन मेरे मन मेरे मन मेरे मन, मेरे मन मेरे मन मेरे मन मेरे मन, राम सिमरे प्रभात
सिमरे राजा राम सिमरे राम सिमरे राजा राम सिमरे। ये वचन संतन जा उन्हनि राम जो नाम जपायो, हरिय जो नाम जपायो, प्रभु जो नाम जपायो। कोई घटि थोड़ी न असांजा सिंधी समाज जा जेके संत थिया आहिनि, महान वॾे में वॾा संत थिया आहिनि। हा, उन्हनि दिखावो न कयो आहे, ॿाहिरी सादगीअ सां रहिया, प्रचार न कयो पंहिंजो, पंहिंजा फोटो न ॾिना चिपकाइण लाइ तव्हांखे, ऐं न की पंहिंजी वॾाई कई। उन्हनि राम जा गुण गाया, राम जा गीत गाया, पाण खे त उन्हनि ज़ाहिर ई न कयो, पंहिंजो त नालो ई न चवायो, ऐं न कोई पंथ ठाहियो, न कोई मिशन ठाहियो। राम नाम जपियो, राम नाम जपायो। कीअं चयो, रिझाया रब खे, या थिया हिंदू मां, तूं राजी हुजे त मां हिंदू थियां, जणियूं पाया, तिलक लॻाया। जा थिया हिंदू मां, पूजा बुत खाने, काशी द्वारे गंगा स्नाने। या थिया हिंदू मां, पूजा बुत खाने, काशी द्वारे गंगा स्नाने। हो जणियों पाया किन तिलक लगाया, जणियों पाया किन तिलक लगाया। ओ जणियों पाया किन तिलक लगाया, जणियों पाया किन तिलक लगाया। किया रिझाया, किया परछाया, किया रिझाया तोखे, किया परछाया। आ दस कोड़ा हो, दस कोड़ा। पर इन्हीं गर्मियों